बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मिनश्शैतानिर्रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला रसूलिहिल करीम। अम्मा बाद। मोहतरम नाज़रीन, जीअं त असांजी गुफ़्तगू आयतुल्लाहुल उज़्मा जे शेख जाफ़र सुबानी हफ़िज़हुल्लाह जे किताब अल अक़ीदतुल इस्लामिया में हली रही, जंहिंजे 17 नंबर दर्स सां गॾु तव्हांजी ख़िदमत में हाज़िर आहियूं। गुज़श्ता नशस्त में असां इहो बयानु कयो होसीं सिफ़ात सुबूत फ़ेलिया मंझां पहिरीं त अल्लाह जी ज़ात मुतकल्लिम आहे, ऐं आख़िर में उहो इश्काल, उहा बहस, उन बहस जी तरफ़ इशारो कयोसीं जेका अब्बासी ख़ुलफ़ा जे दौर में हली हुई। तो क़ुरान मुतकल्लिम आहे, क़ुरान क़दीम आहे या हादिस आहे। इन जे लाइ अक्सर इहो बयानु कयोसीं त आइमा अलैहिस्सलाम मना कयो त इहो फितनो आहे, इन में सुवाल ऐं जवाबु न ॾियो। लेकिन हिकु मक़ाम ते इमाम मूसा काज़िम अलैहिस्सलाम जो जवाबु मिलियो, जेको असां बयानु कयोसीं त इहो क़ुरान क़दीम, क़ुरान कलाम इलाही आहे, न इहो ख़ालिक़ आहे न ई मख़लूक़ आहे। ख़ालिक़ ऐं मख़लूक़ इन ई तरफ़ शइ जी तरफ़ इशारो करे रहियो आहे त इन में गुफ़्तगू न आहे। यानी ही सिफ़ात जेके अलाह साईं जूं सिफ़ात हूंदियूं आहिनि, सिफ़ात सुबूत या मंझां जेके ज़ाती आहिनि उहे क़दीम आहिनि। जेके सिफ़ात सुबूत या फ़ेलिया आहिनि, जिन्हनि में मुतकल्लिम हुजणु आहे, उन में कंहिं बि क़िस्म जी गुफ़्तगू न कई वेंदी आहे। यानी उन जे लाइ इहो चवणु त हीअ हादिस आहे या क़दीम आहे, अहिड़े क़िस्म जी गुफ़्तगू नथी थिए। ऐं अॼु असां बयानु कंदासीं ख़ुदा जे जेके सिफ़ात सुबूत या फ़ेलिया मंझां, उन मंझां ॿिए नंबर ते जेका सिफ़त अचे थी उहा इहा आहे त अल्लाह सादिक़ आहे, सचो आहे। यानी हर कम में हू सचो आहे। हाणे अल्लाह जे सचे हुजण मां मुराद छा आहे? यानी जहिड़े नमूने सां असांजे मुआशरे में मख़लूक़ में सचो उहो आहे जेको वाक़े जे मुताबिक़ ख़बर खणी अचे। जॾहिं त अल्लाह जो सचो हुजणु इन शइ में हू सचो आहे त जेको हुन वाद या वईद कयो आहे उनखे हू निभाईंदो। वाद मां मुराद ख़ुशख़बरी, यानी अल्लाह साईं बयानु कयो आहे त तव्हां अगरि नेक, साले ऐं सुठा अमल कंदव त तव्हांखे जन्नत मिलंदी। इन खे इहो वाद जे ज़ुमरे में अचे थो। ऐं वईद यानी अल्लाह साईं ॾेजारियो आहे, अगरि तव्हां बुरा कमु कंदव त ज़ालिम थींदव, त ज़ालिमनि जो ठिकाणो जहन्नम आहे ऐं हू बुरो ठिकाणो आहे। इन खे वईद चयो थो वञे। यानी अल्लाह जल्ल शानहू जी ज़ात जेका आहे पंहिंजे वाद ऐं वईद में सची ज़ात आहे। यानी हुन जी चयो आहे ईअं ई हू अंजाम ॾींदो। ऐं संदसि सचे हुजण जी दलील वाज़े आहे। कूड़ उन वक़्तु ॻाल्हायो वञे थो जॾहिं जहल हुजे, यानी जहालत जी सूरत में कूड़ ॻाल्हायो थो वञे, या इज्ज़ जी सूरत में, यानी सचाई बयानु करण खां कोई शख़्स आजिज़ हुजे त उन सूरत में हू कूड़ ॻाल्हाईंदो आहे। जॾहिं त जल शानहू जी जेका ज़ात आहे उहा न जाहिल आहे न ई आजिज़ आहे। इन्हनि ॿिन्ही बुरी सिफ़तनि खां हू मुनज़्ज़ह आहे, लिहाज़ा उन जी तरफ़ कूड़ जी निस्बत ॾियणु महाल आहे। उन खां पोइ जेका 3 नंबर ते सिफ़त अचे थी सिफ़ात सुबूत या फ़ेलिया मंझां, उहा इहा आहे त ख़ुदावंद आलम जी ज़ात हकीम आहे। हकीम मां मुराद यानी संदसि हर फ़ेल कंहिं न कंहिं हिकमत ते मुश्तमिल हूंदो आहे। उन में कंहिं न कंहिं इलाही राज़ पोशीदा हूंदा आहिनि। उन जो फ़ेल लग़्व ऐं बेहुदा न हूंदो। जहिड़े नमूने सां असांजे मख़लूक़ात जा अक्सर फ़ेल बेहुदा हूंदा आहिनि, अल्लाह जी हर फ़ेल में काई न काई हिकमत आहे, काई न काई उन में राज़ पोशीदा आहे। जहिड़े नमूने सां हारून रशीद हिकु मरतबा उनखे मक्खी तंग करे रही हुई त हज़रत बहलोल उते मौजूदु हो। पुछा कईं त ऐं बहलोल, ॿुधा त अलाए हिन मक्खी खे छो पैदा कयो आहे जेको मूंखे तंग थी करे? त बहलोल त अञा उते हिकु मज़ाया ऐं नसीहत आमोज़ जवाबु ॾिनो त इन करे पैदा कयो आहे
त मुतकबिरनि जे तकबुर खे ख़ाक में मिलाए, मक्खी खे अलाए इन करे पैदा कयो। यानी हर शइ जी ख़िलक़त में राज़ आहे। हाणे जेका हिकमत हुजण मां मुराद ॿ शयूं आहिनि। नंबर हिकु त संदसि अफ़ाल जेको आहिनि कमाल जी सिफ़त सां मौसूफ़ हूंदा आहिनि। जहिड़े नमूने सां इरशाद आहे सना अल्लाह अल्लज़ी इत्तक़ना कुल्ल शैइन, अलाह साईं हर शइ खे ठाहियो आहे, लेकिन उहा शइ कामिल तरीन ठाही आहे। ऐं हुकूमत मां मुराद ॿियो जेको मुराद आहे त संदसि को बि कमु फज़ूल ऐं बेहुदा न आहे। जहिड़े तरीक़े सां क़ुर में इरशाद थी रहियो आहे वमा ख़लक़ना समा वल अर्ज़ वमा बैनहुमा बातिला, असां आसमाननि खे ऐं ज़मीन खे ऐं जेको उन्हनि जे दरमियान आहे असां उनखे बातिल लग़व ऐं बेहुदा पैदा नाहे कयो, बल्कि हर शइ जी ख़िलक़त में राज़ आहे। इंशाअल्लाह असांजी गुफ़्तगू अक़ीदतुल इस्लामिया में जारी रहंदी। वस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू।